बदीन रिपोर्ट शफी जोड़े जो कणक की खरीदारी लाए घणो वक्त गुजरण बाद फूड खाते बदीन तरफा खरीदारी जा 11 खां वधिक सेंटर खोलण बावजूद बदीन ज़िले जी आबादगारन के बारदानो न मिली सकियो। फूड खाते बदीन पारां कणक जो टारगेट पूरो करण लाइ बारदानो वॾनि वापारियुनि कारखानेदारनि खे ॾियण जो इंकशाफ़। फूड खातो हर साल बदीन जी आबादगारन बजाए वॾनि वापारियुनि खे बारदानो ॾेई कमीशन हड़प कंदो आहे। आबादगार तफ़सील मौजूद बदीन ज़िले में कणक जो फसल आगाटो लहण सबब नंढन ज़मींदारन सस्ते अघ ते कणक वापारियुनि खे विकिणी छॾी आहे। ॿियल पोखी भी शुरू करे छॾी आहे ऐं फूड खातो हाण जाॻियो आहे। अहिड़ो इज़हार बदीन जे आबादगारन रईस आशिक अली गोपांग, फोटो न्यास जोड़े जो मोहम्मद अमीन जोड़े जो अब्दुल रहमान बलोच ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बदीन जे फूड खाते 1 अप्रैल खां खरीदारी सेंटर ते ज़रूर खोलिया आहिनि, पर हर साल जियां हिन साल भी बारदानो वॾनि वापारियुनि ऐं कारखानेदारनि खे ॾिनो वियो आहे। कारखानेदारनि ज़मींदारनि सां ज़ुल्म कंदे कणक जी फी मण ते कटौती करे अघ बि घटि ॾींदा आहिनि, जंहिंसां आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। मगर फूड खाते जा अमलदार ॼाणी बुझे कणक जा खरीदारी मर्कज़ देर सां खोलीनि था, जंहिंसां आबादगारनि खे कापारी धक लॻो आहे। हुन चयो त फूड खाते वारनि कणक जो टारगेट मुकमल करण लाइ वॾनि वापारियुनि खे कमीशन एवज़ बारदानो ॾेई उन्हनि खां कणक ख़रीद कनि था, जंहिं करे सरकारी ख़रीदारी सेंटरनि मां आबादगारनि खे को फ़ाइदो नाहे। बदीन जे आबादगारनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त ज़िले बदीन जे फूड खाते पारां आबादगारनि बजाए वापारियुनि खे कणक ख़रीद करण जो नोटिस वरितो वञे।